आसिफ अली ज़रदारी बेंजिंग खां चीन के शहर हाउस में रवानो। सदर 9 नेशन विंटर गेम्स की इब्तिदाई तकरीब में शिरकत सां गॾु मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि जे मान में ॾिनल आजियाने में भी शिरकत कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं संदसि चीनी हम मनसब विच में मुलाक़ात दौरान दिफ़ा ऐं सिक्योरिटी सहकार वधीक मुस्तहकम करण ऐं सीपेक खे अपग्रेड करे जदीद तरक़ियाती राहदारी बणाइण ते इत्तेफ़ाक़। ॿिन्ही मुल्कनि अफ़गानिस्तान में दहशतगर्द ग्रुपनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। फ़लस्तीनियुनि जी ख़ुदमुख्तियारी वारे हक़ जी हिमायत, कश्मीर मसइलो गॾियल क़ौमनि जे ठहराव मूजिबि हल करण जो बि मुतालबो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चीन जे सदर शी जिनपिंग विच में थियल मुलाक़ात जो गॾियल पधरनामो जारी। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे सदर खे पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी बेंजिंग में चीन जे वज़ीर आज़म ली चियांग सां बि मुलाक़ात कई। पाकिस्तान ऐं चीन विच में मुख़्तलिफ़ याददाश्तनामनि ते सहियूं एमओस तहत चीनी कंपनी पाकिस्तान में सीमेंट जे पैदावार में 5000 टन रोज़ानो इज़ाफ़े लाइ प्रोडक्शन लाइन लॻाईंदी। ठटो सीमेंट कंपनी ऐं चीन जी गांग कंस्ट्रक्शन कंपनी जी में बि याददाश्तनामे ते सहियूं कई वियूं। चीन जे तवानाई वारे खाते ऐं चीन जे तवानाई कंपनी में बि मुआहिदो। सिंध हुकूमत ऐं चीनी कंपनी विच में कोयले जे गैस फिक्शन ऐं भाण जे पैदावारी प्लांट जी मुफ़ाहमती याददाश्तनामे ते बि सही। तकरीब दौरान सदर आसिफ अली ज़रदारी, नायब वज़ीर आज़म इसाक डार, वॾो वज़ीर मुराद अली शाह, सीनियर वज़ीर शजीला मेमण, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं ॿिया मौजूद हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात। मुल्क जे मौजूदा सियासी सूरत समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। मुलाक़ात में वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल, अता ताड़, JUI अॻवान अब्दुल गफ़ूर हैदरी, मौलाना अताउर रहमान ऐं मौलाना असद महमूद बि मौजूद हुआ। हैदराबाद में वकीलनि जो SSP खे हटाइण लाइ मंझंदि खां बाईपास ते धरणो जारी। वकीलनि पुलिस ऐं टंडे अलायार जे वकील विच में पैदा थियल छिकटाण वारे मामले जी जाच लाइ जुडिशियल कमीशन जोड़ण जी तजवीज़ बि ॾेई छॾी। वकील अॻवाननि चयो आहे त SSP खे न हटाए वियो त घरू वज़ीर खे हटाइण जो मुतालबो कयो वेंदो। पाकिस्तान गज़ा जी अवाम जी बेदख़ली वारे अमरीकी सदर ट्रम्प जे बयान खे गैर मुनसिफ़ाणो, तकलीफ़ ॾींदड़ ऐं ॻणिती जोॻो करार ॾेई छॾियो। गज़ा में मुस्तक़िल जंगबंदी ऐं इसराइल जी जंगी ॾोहनि ते साथ मुतालबो। परॾेही खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान हफ़्तेवार मीडिया ब्रीफिंग ॾींदे चयो त पाकिस्तान फ़लस्तीन जी अवाम सां गॾु बीठल आहे। असां अहिड़े फ़लस्तीन रियासत चाहियूं था जंहिंजो गाजी वारो हंधु अल-कुदस हुजे। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे दौरे दौरान वन चाइना पॉलिसी जी हिमायत कई। गज़ा ते कब्ज़े बाबति डोनाल्ड ट्रम्प जे बयान ते सख़्त तनक़ीद खां पोइ अमरीका जा पोयां पेर। व्हाइट हाउस जे तर्जुमान चयो आहे त सदर ट्रम्प जो गज़ा में फ़ौज मोकिलण जो इरादो न आहे। ट्रम्प गज़ा जे नए सिर तामीर लाइ पुरज़म आहे। अमरीका गज़ा मां फ़लस्तीनियुनि जी आरज़ी मुंतक़िली चाहे थो। अमरीका जो सुनहरी दौर शुरू थी वियो। अमरीका खे अॻु खां वधीक ताक़तवर बणाईंदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो प्रेयर ब्रेकफास्ट तक़रीब खे ख़िताब। सदर ट्रम्प चयो त अमरीका हमेशह हिकु क़ौम बणिजी रहंदो। इज़हार जी आज़ादी जी हर क़ीमत ते तहफ़ुज़ करणो पवंदो। असांखे दुनिया ॾों वधीक मज़बूती सां बीहणो आहे।
जुडिशियल कमीशन लाहौर हाई कोर्ट जे 9 एडिशनल जजिस की मंजूरी दे छड़ी। चीफ जस्टिस यहिया आफरीदी की सदारत हेठ जुडिशियल कमीशन के इजलास में एडिशनल जजिस लाए खालिद इसाक चौधरी, सुल्तान महमूद, जवाद जफर, अकबर डोगर ऐं अवेस खालिद के नालन की मंजूरी। खालिद इकबाल, हसन नवाज, एहसन रज़ा ऐं वक़ार रहमान के नालन की भी मंजूरी दी वई। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मंगसी सिंधु ते केरल अॾण खिलाफ़ क़ौमी ऐं सिंध असेंबली मां ठहराव मंज़ूर करण जो मुतालबो करे छॾियो। मीरपुर साकरो, घारो ऐं ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मंगसी चयो त सिंधु दरिया ते केनाल ठाहे सिंध जूं ज़मीनूं बंजर बणाइण जी साज़िश थी रही आहे। सिंध खे तबाह करण वारे क़ौमानी साज़िश कंहिं बि सूरत में कामयाब थियण न ॾींदासीं। एसटीपी सरबराह पीका एक्ट खे मुल्क जे तारीख़ जो कारो क़ानून करार ॾेई छॾियो। हुकूमती बेध्यानीअ सबब सिंध ज़रई इंजीनियरिंग खातो इंतज़ामी बुरान जो शिकार। ज़रई इंजीनियरिंग खाते जे 5 मां 3 रीजनल्स में ऑफिसर्स जी खोट, डायरेक्टर्स जी जाइ ते हेठिएं ग्रेड्स जे ऑफिसर खे इज़ाफ़ी चार्ज मिलियल। एग्रीकल्चर इंजीनियरिंग खाते जो 20 ग्रेड जो ऑफिसर नज़रअंदाज। वाटर एंड फार्म मैनेजमेंट जे नदीम शाह खे डीजी जी जाइ इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी नदीम शाह खे डीजी मुक़रर करण बाबति ज़रई इंजीनियरिंग खाते जे ऑफिसर्स जा एतिराज़ अणॿुधा करे छॾिया। ज़रई इंजीनियरिंग खाते जे डीजी पोस्ट ते वेठल सैयद नदीम शाह इंजीनियरिंग खाते जे मावरनि खां बि अणॼाण बणियल। सिंध जे तालीम खाते 14 फरवरी जुमे ॾींहुं शबे बारात जे मौक़े ते मोकल जो ऐलान करे छॾियो। स्कूल एजुकेशन खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त 14 फरवरी ते जुमे ॾींहुं शबे बारात जे मौक़े ते सिंध में समूरा सरकारी ख़ानगी स्कूल बंदि हूंदा। ठटो पुलिस K4 मंसूबे जा पाइप चोरी करण वारे केस में अॻूणे यूसी नाज़िम समेत 11 ॼणनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। एसएसपी ठटो जो चवणु आहे त K4 मंसूबे जा पाइप ऐं ॿियो सामान चोरी करण में वॾो गिरोह मुलविस आहे, जंहिंमें जुमशाही यूसी जो अॻूणो नाज़िम बशीर जोखियो बि शामिल आहे। गिरफ़्तार जवाबदार इक़बाल जोखियो, नूर मोहम्मद ऐं फयाज़ लिगारी जी निशानदेही ते वधीक गिरफ़्तारियूं कयूं। गिरफ़्तार जवाबदारनि में मिसबाह जमाली, अब्बास पठान, नेमतुल्लाह, यूसुफ वहीद, इम्तियाज़ पठान ऐं ॿिया शामिल। चैंपियंस ट्रॉफी खां अॻु ऑस्ट्रेलिया खे धचको, कप्तान समेत 4 रांदीगर टूर्नामेंट खां ॿाहिरि। कैंगरोज़ कप्तान पेट किम्स, फास्ट बॉलर जोश हेज़लवुड ऐं ऑलराउंडर मिचेल मार्शल फिटनेस मसइलनि सबबि स्क्वाड खां ॿाहिरि। ऑलराउंडर मार्कस स्टोनियस चैंपियंस ट्रॉफी खां अॻु ओचितो वनडे क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। बॉलीवुड डांसिंग गर्ल नूरा फातिही जी मौत जी कूड़ी ख़बर सोशल मीडिया ते थड़थड़ो मचाए छॾियो। मराकज़ सां वास्तो रखंदड़ नूरा फातिही पंहिंजी सालगिरह खां हिकु ॾींहुं अॻु कूड़ी ख़बर जो शिकार थी वई। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में हिकु औरत खे जबल खां हेठि किरंदे ॾेखारियो वियो ऐं चयो वियो त अदाकारा नूरा फातिही हादसे में ज़िंदगी जी जंग हाराए वई। सोशल मीडिया ते कूड़ी ख़बर पखिड़जण बैदि भारतीय मीडिया तस्दीक कई त नूरा फातिही ज़िंदा सलामत आहे ऐं सोशल मीडिया जी ज़िनत बणियल ख़बरूं कूड़ियूं आहिनि। बॉलीवुड जी लीजेंड गुलकारा लता मंगेशकर के मैदान खां विछड़े 3 वरे वियामी विया। लता मंगेशकर लॻभॻि 14 ॿोलियुनि में 50,000 खां वधीक गीत गाया। खेसि लाइफ टाइम अचीवमेंट समेत केतिरनि ई अवार्ड सां नवाज़ियो वियो।